दोस्तों सोडल जेको धोखो ॾेई वियो आहे मुराद खे, फ़िलहालु सोडल नथो पछताए इन ॻाल्हि ते। मां ॿुधाईंदो हलां त अॻिते सोडल इन ॻाल्हि ते वरी पछताईंदो त मां इहो कमु ग़लति कयो हो ऐं इहो क़दमु ग़लति खयों हुयो। ऐं सोडल इहा बि ॻाल्हि कंदो मूंखे मोटी वञिणो हुयो ऐं मां मोटी वञा हा ऐं सौट मुंहिंजा हुते अकेला थी बर्बाद थी विया। मां उन्हनि जो साथ ॾियां, मां उन्हनि खे अकेलो छॾे हिते अची लिकी वेही रहियुसि। हा भली मां गुलपरी खे हिते छॾे वञा, पाण वञा वापसि। यही ॻाल्हि कंदो सोडल पोइ बाद में वॾो पछतावा थींदो जॾहिं उनखे सॼी हक़ीक़त मालूम थींदी पोइ अञा छा थियो छा न थियो। हू इन ॻाल्हि ते जेको आहे न ॾाढो ग़मगीन थींदो ऐं ख़ासि करे इहा ॻाल्हि पीरल जे हिसाब सां सोडल ताईं पुॼंदी ऐं सोडल लभी बि जल्दी वेंदो दोस्तो। तमामु जल्द तव्हां ॾिसंदव सोडल जी ख़बर सभिनी खे पइजी वेंदी सोडल कहिड़ी जाइ ते रहियल आहे कहिड़ी जाइ ते न आहे रहियल। ऐं मां ॿुधाईंदो वञा दोस्तो हाणे हिकिड़ो कमु ॿियो बि थींदो, कुझु ॿिया नवां अदाकार बि हिन ड्रामे में ज़ाहिर थींदा अॻिते ऐं किरदार ज़ाहिर थींदा जेका अली खान खे खणी वेंदा आहिनि। कुझु ॿिया हूंदा आहिनि अहिड़े हिसाब सां नवां नवां किरदार तव्हांजे साम्हूं हाणे ईंदा वेंदा। दोस्तो असांखे ॾींदा इजाज़त जे तव्हां हेसि ताईं ॾिठो आहे महिरबानी करे उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं हिन खे लाइक कंदा शेयर कंदा ऐं एंड स्क्रीन में क्लिप ईंदी उन खे बि क्लिक कंदा।